केड़ो ॻोठ आहे पुट? सूमार मला सूमार ॻोठ हिते मीरबर रहंदा आहिनि। मीरबर रहंदा आहिनि मला केरु रहंदा आहिनि? अवां हिते रहंदा आहियो? केरु आहियो पाण? अच्छा हितां जा पाड़े वारा। हाँ कहिड़ा पाड़वा? मछलियुनि जो हॉक्स बे। हाँ पढ़ंदा आहियो? छो स्कूल न वेंदा आहियो? तव्हां वेंदा आहियो? कहिड़े क्लास में पढ़ंदो आहे? हाँ 3 में। तूं पुट कहिड़े में? पंजी में। तूं 5 में। अच्छा